आओ उलमा से पूछ ले। अजीजो दोस्तों बुजुर्गो, अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ा व जल्ला असां नमाज दा मसाइल बयान करे रहिया आहियूं ऐं गुज़िश्ता जुमा आमीन वॾे आवाज़ सां यानी जहरी तौर ते आमीन चई वञे या आहिस्ता आमीन चई वञे, इन हवाले सां गुफ़्तगू करे रहिया हुआसीं। ऐं गुज़िश्ता जुमा असां इन ॻाल्हि खे बयानु कयोसीं त आमीन जेको आहे आहिस्ता चवणु सुन्नत आहे। जॾहिं इमाम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन चवे त मुक़्तदी आहिस्ता आमीन चवनि, छो जो इन जी दलील असां सही बुखारी मां सरे फ़हरिस्त ॿ हदीसूं पेश कयूंसीं ऐं उन जा जेके आहिनि मज़ीद हवाला जात ॿियनि किताबनि मां बि हदीसनि जी किताबनि मां ॾिनासीं त आमीन ऐं रब्बना वलकल हम्द या अल्लाहुम्मा रब्बना लकल हम्द जो हुकुम हिकु ई आहे। यानी नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जेको हुकुम आमीन जो फरमायो उहो ई हुकुम रब्बना वलकल हम्द जो फरमायो। जेको हुकुम रब्बना वलकल हम्द जो आहे उहो ई आमीन जो आहे। जेके अल्फाज आमीन जा आहिनि उहे ई अल्फाज रब्बना वलकल हम्द जा। यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जॾहिं इमाम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन चवे त तव्हां आमीन चओ त पोइ जंहिंजी आमीन फ़िरिश्तनि जी आमीन वांगुरु थी वेंदी त उनजा तमामु गुनाह बख़्शा वेंदा। ई रब्बना वलकल हम्द जो हुकुम आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जॾहिं इमाम समी अल्लाहु लिमन हमीद चवे त तव्हां रब्बना वलकल हम्द चओ ऐं जंहिंजो रब्बना वलकल हम्द चवणु फ़िरिश्तनि वांगुरु हूंदो त उन जा तमामु साबिक़ा गुनाह बख़्शा वेंदा। त अल्हम्दुलिल्लाह मसलो वाज़े आहे, अक़ली तौर ते गौर फ़िक्र करियो त रब्बना वलकल हम्द कोई भी वॾे आवाज़ सां चवण जो क़ाइल न आहे, इला कलील कोई निकिरी अचे त ॿी ॻाल्हि आहे। त इन जो जेको रब्बना वलकल हम्द जो हुकुम आहे उहो ई आमीन जो हुकुम आहे। इन जे करे इमाम आज़म अबू हनीफ़ा इन खे इख्तियार फरमायो त आमीन आहिस्ता चवणु सुन्नत आहे। ईअं एक ॿी हदीस इन्ही मौजू जे हवाले सां अल मुस्तदरक अला सहीहैन, इमाम हाकिम जी हदीस जी किताब आहे अल मुस्तदरक अला सहीहैन। इनमें हदीस नंबर 2913 नंबर हदीस आहे। हज़रत वाइल पंहिंजे वालिद खां रिवायत था कनि, वाइल बिन हुजुर वे फरमाइंदा अन्नहु सल्ला मअन नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम त हज़रत वाइल बिन हुजुर फरमाइंदा त उन्हनि जे वालिद फरमायो, वाइल जे वालिद फरमायो त उन्हनि जे वालिद जेको आहे नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां नमाज पढ़ी, नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां गॾु नमाज पढ़ी। हीन क़ाल गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन क़ाल आमीन। जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन पढ़ियो त पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आमीन चयो। हदीस पाक जा अल्फाज़न यख़्फ़िदु बिहा सौतहु, नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जॾहिं आमीन चयो त आमीन चवंदे पंहिंजी आवाज़ खे पस्त रखियो। यख़्फ़िदु बिहा सौतहु, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आमीन आहिस्ता चयो, पस्त आवाज़ में, तमामु हल्की आवाज़ में आमीन चयो। इहा ई हदीस पाक
इन हदीस पाक के इमाम हाकिम भी सही करार ॾिनो आहे, इमाम ज़हाबी भी सही करार ॾिनो आहे। इमाम हाकिम ही भी फरमायो त इहा हदीस पाक इमाम मुस्लिम ऐं इमाम बुखारी जे उसूल जे मुताबिक़, शर्त जे मुताबिक़ सही हदीस आहे। मुस्नद अहमद में इमाम अहमद बिन हंबल 18,854 नंबर हदीस आहे। वाइल बिन हुजुर का क़ाला सल्ला बिना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम असां अगर नमाज पढ़ी, फलम्मा क़रा गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन क़ाला आमीन। जॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन पढ़ियो त आमीन चयो। व अख़फ़ा बिहा सौतहु, हज़रत वाइल फरमाइनि था त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं आमीन चयो त तमाम आहिस्ता आवाज़ सां आमीन चयो, पस्त आवाज़ सां आमीन चयो। मुस्नद अबी दाऊद 43 1117 नंबर हदीस में ये हदीस पाक हज़रत वाइल का, ये हदीस अलाए केतरन तुरुक का, केतरी सनदन का रिवायत थियल आहे। अन्नहु सल्ला मअन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलम्मा क़रा गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन क़ाल आमीन। जॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन तिलावत फरमाई त आमीन चयो। ख़फ़द बिहा सौतहु, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आवाज़ के पस्त रखियो, आमीन चवंदे आवाज़ के पस्त रखियो। यही हदीस अल मुअज्जमुल कबीर इमाम तबरानी जी बाबुल वाव में वाइल बिन हुजुर जे चैप्टर में यह हदीस नंबर 3 नंबर हदीस आहे। वाइल बिन हुजुर ये हदीस पाक आहे। अन्नहु सल्ला मअन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलम्मा क़रा गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन क़ाल आमीन ख़फ़द बिहा सौतहु। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन पढ़ियो त पंहिंजी आवाज़ के आहिस्ता रखंदे आमीन चयो, आमीन चयो, लेकिन आवाज़ तमाम पस्त रखी वई। यही सुनन कुबरा में इमाम बैहक़ी जी सुनन कुबरा में हदीस पाक 2447 नंबर आहे। तब फरमाइनि था हज़रत वाइल का अन्नहु सल्ला मअ रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलम्मा क़रा गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन क़ाल आमीन ख़फ़द बिहा सौतहु। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सूरतुल फातिहा मुकम्मल कई त आमीन चयो ऐं आवाज़ के पस्त रखियो, आहिस्ता तख़फ़ीफ़ सां। इहा जामिउ तिरमिज़ी में 248 नंबर हदीस आहे। हज़रत अलक़मा उहे वाइल खां इन्हनि में इहा व ख़फ़द बिहा सौतहु। ऐं मां ज़िमनन अर्ज़ कंदो रहियां जामिउ तिरमिज़ी में मद बिहा सौतहु जा भी अल्फाज आहिनि। इन ते मां आइंदा जुमे ते बयानु कंदुमि एतिराज़ जी सूरत में। जेके एतिराज़ करण वारा आहिनि छो जो 248 नंबर हदीस आहिनि इमाम तिरमिज़ी ॿिनि सनदनि सां हदीस पाक बयानु कयूं आहिनि। हिक में मद जा लफ़्ज़ आहिनि, हिक में ख़फ़द जा लफ़्ज़ आहिनि। त हीअ जेकी सनद सां मां बयानु कयो इन में ख़फ़द बिहा। त हाणे इन्हनि हदीसनि मां हीअ जेके मां हदीस हिकी आहे मुख़्तलिफ़ सनदनि सां मुख़्तलिफ़ हदीसनि जी किताबनि में इमाम इन हदीस पाक के इमामनि रिवायत कयो। इन्हनि हदीसनि मां मालूम थियो त आमीन आहिस्ता चवणु सुन्नत आहे। अल्हम्दुलिल्लाह पूरी दुनिया में तक़रीबन 75 खां 80% जेके मुस्लमान आहिनि आहिस्ता आमीन चवण वारा आहिनि। आमीन आहिस्ता चवणु छा आहे सुन्नत आहे। बुलंद आवाज़ सां चवणु असांजे इमाम आदम अबू हनीफ़ा जे नज़दीक ख़िलाफ़ सुन्नत आहे। ऐं इमाम आदम अबू हनीफ़ा इन्हनि हदीसनि के साम्हूं रखंदे ऐं कुझु ॿियूं बि हदीसूं आहिनि इनके इख्तियार फरमायो त आमीन आहिस्ता चवणु जेको आहे न सुन्नत आहे। ऐं जेकॾहिं अक़ली तौर ते ॾिठो वञे, अक़ली तौर ते बि अक़ल भी इन ॻाल्हि जो तक़ाज़ो थी करे। नमाज जे मसाइल ते जेकॾहिं अक़ली तौर ते गौर फ़िक्र कयो वञे त अहनाफ जेके हनफ़ी इमाम आहिनि उन्हनि जा इहे बि दलाइल आहिनि अल्हम्दुलिल्लाह इमाम आदम अबू हनीफ़ा जा त अक़ल भी तक़ाज़ो थी करे त आमीन आहिस्ता हुजणु घुरिजे।
आमीन आहिस्ता चई वञे। छो आमीन इहो छा आहे? इहा दुआ आहे, इहो अल्लाह जो ज़िक्र आहे। आमीन चवंदो ए अल्लाह तूं असांजी दुआ क़बूल फरमा। आमीन अल्लाह जो ज़िक्र बि आहे, दुआ बि आहे। न क़ुरान पाक जी आयत आहे, न क़ुरान पाक जो जुमिलो आहे। इहा ई वजह आहे जो क़ुरान पाक जी आयत बि न आहे, क़ुरान पाक जो हिकु लफ़्ज़ बि न आहे, क़ुरान पाक जो जुमिलो बि न आहे। जो क़ुरान पाक जी आयत हुजे हज़रत जिब्रील अमीन खणी अचनि हा ऐं क़ुरान पाक में लिखियो वञे हा इनखे, लेकिन न क़ुरान पाक जी आयत आहे, न क़ुरान पाक जो जुमिलो आहे। ईअं ज़िक्र आहे, दुआ आहे, अल्लाह जो ज़िक्र आहे। हाणे असां जेकॾहिं अक़ली तौर ते ॾिठो वञे त क़ुरान पाक जेकर बि हुजे हा न, मुक़्तदी खे बुलंद आवाज़ सां पढ़णु मना आहे। हिकु त क़िरात मना आहे, पर जेकॾहिं कोई चवे फातिहा पढ़णी आहे मुक़्तदी खे, उहो बि चवंदो आहिस्ता पढ़े। जेकॾहिं कोई आहे, असांजो जेको मसइलो आहे त मुक़्तदी खे क़िरात कुझु बि न आहे करणी। हाणे जॾहिं असां नमाज़ इमाम जे पोयों पढ़ंदा आहियूं, सना पढ़ंदा आहियूं, अक़ली तौर ते तस्बीह आहे, तस्बीह सना आहिस्ता आवाज़ सां पढ़ी वेंदी आहे, बुलंद आवाज़ सां, यकीनन आहिस्ता पढ़ींदा सुब्हानक अल्लाहुम्मा। उनखां बाद असां जेकॾहिं रुकू में हलिया वेंदा आहियूं, बल्कि नमाज़ शुरू कंदे वक़्तु मुक़्तदी अल्लाहु अकबर वॾे आवाज़ सां चवंदो आहे या आहिस्ता आवाज़ सां? यकीनन आहिस्ता, बुलंद आवाज़ सां मुक़्तदी न चवंदो आहे, छो जो इहो ज़िक्र आहे, तस्बीह आहे मुक़्तदी जे लाइ। ईअं ई मुक़्तदी जॾहिं अल्लाहु अकबर चवंदे रुकू में वेंदो त सुब्हान रब्बियल अज़ीम आहिस्ता चवंदो आहे। समी अल्लाहु लिमन हमीदा जॾहिं इमाम चवंदो त रब्बना वलकल हम्द बि आहिस्ता चवंदो। जॾहिं मुक़्तदी सजदे में वेंदो त अल्लाहु अकबर चवंदो आहिस्ता सजदे में वेंदो। ऐं तस्बीह सुब्हान रब्बियल आला सजदे में हुजे या रुकू में, रुकू जी तस्बीह जॾहिं सुब्हान रब्बियल अज़ीम पढ़ंदो त आहिस्ता पढ़ंदो। ईअं ई जॾहिं मुक़्तदी तशहुद में वेंदो, अत्तहियात पढ़ंदो त अत्तहियात बि आहिस्ता पढ़ंदो। अत्तहियात खां बाद दुरूद पढ़ंदो, इहो बि आहिस्ता पढ़ंदो। हत्ता के दुआ, दुरूद खां बाद दुआ आहे, उनजो बि हुक्म आहिस्ता पढ़ंदो। जॾहिं इहे तमामु तस्बीहात, तमामु ज़िक्र, तमामु दुआऊं आहिस्ता पढ़ियूं थी वञनि, पोइ हक़ इहो ई आहे, उसूल इहो ई आहे। ये अक़ली तौर ते बि इन ॻाल्हि जो तक़ाज़ो अक़ल करे थी त जॾहिं सभु तस्बीहात ज़िक्रुल्लाह आहिस्ता पढ़िया था वञनि नमाज़ जे अंदरि, त पोइ आमीन बि आहिस्ता चई वञे। अल्हम्दुलिल्लाह, इन ते असां अमल कंदा आहियूं त आमीन आहिस्ता चवण ई सुन्नत आहे। तमामु जे तस्बीहात आहिस्ता चई वञंदी आहे। हाणे हर तस्बीह, हर ज़िक्र, हर दुआ नमाज जे अंदरि आहिस्ता हुजे ऐं इन दौरान आमीन बुलंद आवाज़ सां चई वञे त इहो सही हदीसनि जे बि ख़िलाफ़ आहे, सहाबा किराम जे अमल जे बि ख़िलाफ़ आहे ऐं अक़ल सलीम जे बि ख़िलाफ़ आहे। अक़ल सलीम जे बि ख़िलाफ़ आहे, छो जो किथे बि कंहिं सही हदीस में इहो ज़िक्र न आहे त वॾी आवाज़ सां आमीन चई वञे। हदीस सही जी ज़िक्र थो कयां त इन मां मालूम, हदीसनि मां ऐं इन्हनि मां मालूम थियो त आमीन आहिस्ता आवाज़ सां चई वञे ऐं इहो ई सुन्नत आहे। जीअं पहिरियों बयानु कयोसीं, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त तव्हां आमीन जो जॾहिं इमाम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालिन चवे त जंहिंजी आमीन फ़रिश्तनि जी आमीन जे मुवाफ़िक़ हूंदी त उनजा गुनाह बख़्शिया वेंदा। इहे तमामु अहादीस, वरी ही जेके हदीस बयानु कयमि त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आमीन चयो त आवाज़ खे पस्त रखियो, आहिस्ता आमीन चयो। ऐं इन्हनि हदीसनि खे सही हदीसूं आहिनि, इन्हनि खे साम्हूं रखी करे ऐं अक़ल खे बि साम्हूं रखंदासीं त मसइलो वाज़े थी वेंदो त आमीन जेको आहे न आहिस्ता चवणु सुन्नत आहे। बुलंद आवाज़ सां चवणु इहो अक़ली तौर ते बि सुन्नत जे ख़िलाफ़ आहे ऐं अहादीस सही आहे ऐं आसार सहाबा जे के बि ॾिठो वञे त आमीन चवणु सुन्नत जे ख़िलाफ़ आहे। इंशाअल्लाह मज़ीद इन ते मां आईंदा जुमा बयानु कंदुमि त जेके कुझु एतिराज़ात कया वेंदा आहिनि, कुझु हदीसूं पेश कयूं वेंदियूं आहिनि, किथे हदीस जो तर्जुमो ग़लति कयो वेंदो आहे, जेके मुंहिंजे साम्हूं मूंसां माण्हू बयानु कयूं हदीसूं
हाणे तर्जुमो ही जेके अॻिले खे ना अचे लुगत जे हवाले सां त पोइ इहो गुमराही थींदो। बहरहाल उहे कुझु एतिराज़ात मां ज़रूरु साम्हूं रखंदुमि जंहिंजी बुनियाद ते अलाह ताला चयो त असांखे दाइमी हिदायत नसीब थींदी इंशाअल्लाहुल अज़ीज़। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे त जेको कुझु मां बयानु कयमि दौरानी गुफ़्तगू जेकॾहिं बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि त अल्लाह ताला माफ़ फरमाए। इनखे यादि रखण जी, इनखे ॿियनि तक पुॼाइण जी ऐं इन ते अमल करण जी तौफ़ीक़ ऐं साअत अता फरमाए।